नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मोरे शहर के हवाले सां इब्तिदा से तो मोरे शहर में बाईपास सिंध से जे सूबाई घरू मोहतरम वज़ीर जनाब ज़ियाउल हसन जाल लंजार जे लंजार हाउस ते साहब जो अॼु असांजे सिंध सूबे जो होम हमिलो मिनिस्टर ॿाहिरि ऐं नालो बाहि ॾिनी वई, चुको आहे। जंहिंखां पोइ उन गाॾियूं जे खड़ी बंगले हुयूं। ते ॾिसण माण्हू में थकी बचे थियण जा थो, इतला आहिनि। सोशल मीडिया ते तव्हां दोस्त ॾिसी सघो था या ॾिठो हूंदो, मुकमल तौर ते चढ़ाई थिए सॼे थी, हाउस खे जेको माण्हू आहे सो चढ़नि था बाहि ॾिनी वई आहे। ऐं दाख़िल थियनि था, हमिलो कनि था, उनखे नुक़सान रसनि था, बाहियूं ॾियनि था। ॿिए तरफ़ सोशल मीडिया ते तव्हां इहो बि ॾिसो था त कुझु दोस्त जेके धाणो हणनि था, उन्हनि जे मथां बि लठबाज़ी थिए थी या कुझु धकी थियनि था, कुझु शहीद थियनि था। ॿिन्ही सूरतुनि में मुज़मत कजे थी। ॿिन्ही पोज़ीशन जे हवाले सां जेकर ॾिठो वञे त तमामु ग़लति अमल आहे ऐं इन नोयत ते या इन नौबत ते ॻाल्हि न पहुचणु खपंदी हुई। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त बर्दाश्त जो मादो ॿिन्ही तरफ़नि खां ख़तमु आहे ऐं बर्दाश्त जॾहिं ख़तमु थी वेंदी तॾहिं अहिड़े क़िस्म जे अमलनि जो वजूद जनम ॾींदो आहे। मां हिते मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहब जे हवाले सां ज़िक्र कंदो हलां त मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहब होम मिनिस्टर खां पहिरियां ज़िले नौशर फिरोज जे अंदरि 2012 में जॾहिं सैयद अहमद अली शाह साहब डिस्क्वालीफाई थियो हो ऐं साईं सरफराज़ हुसैन शाह साहब खे 2 महीननि या 3 महीननि जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट ॾिनी हुई। सैयद अबरार अली शाह साहब MPA GDA जे तरफ़ां हुयो, यानी जतोई साहबान उनखे या पूरी सिंध जी जेका पीपल्स पार्टी जी एंटी क़यादत हुई या सियासत हुई, उन्हनि सभिनी सपोर्ट कयो। त उन दौरान 2-3 महीननि जे अंदरि जेको ज़ियाउल हसन लंजार साहब उन्हनि सभिनी माण्हुनि खे वाइखो कयो हो जेके पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खां चोरीअ फ़ाइदो वठंदा हुया। लखे न किरोड़नि जे तइदाद में जेके फ़ाइदा हासिल कंदड़ उहे सभु माण्हू सरकारी मशीनरी जा जेके पंहिंजी पोस्टिंग वठंदा हुआ ऐं नवाब शाह वञी करे, बिलाल हाउस ते वञी करे, ज़रदारी हाउस ते या लंजार हाउस ते वञी करे चवंदा हुआ त असां तव्हांजा आहियूं, तव्हां खां ई वोट ॾींदा आहियूं, तव्हांजे पोयां आहियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िंदाबाद। लेकिन जॾहिं सरज़मीन ते ईंदा हुआ त उहे पंहिंजो रुख लोकल वॾेरनि जे हवाले सां पंहिंजी सियासी वाबस्तगी ॾेखारींदा हुआ त असां तव्हांजा ई ग़ुलाम आहियूं, असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां को बि सरोकार कोन्हे। उन्हनि 2-3 महीननि जे अंदरि ज़ियाउल हसन लंजार साहब उहो वाहिद फर्ज़ंद हुयो जंहिं तालके कंडियार जे अंदरि उन सभिनी कारनि रेडियुनि खे वाइखो कयो ऐं सभिनी जे हवाले सां लिस्ट तयारु कई हुई त कहिड़ा कहिड़ा माण्हू असां खां फ़ाइदो हासिल कंदा ऐं कहिड़ा कहिड़ा माण्हू असां वटि इहो दावा करे चुका आहिनि त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी इन करे ई हुननि खे पोस्टिंगूं मिलंदियूं हुयूं, नौकरियूं मिलंदियूं। ऐं तव्हां ॾिठो त पाकिस्तान पीपल्स पार्टी साईं सरफराज़ अली शाह साहब उहा सीट खटी बि हुई। उन खां बाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जनरल इलेक्शन थी, वरी पोइ उन खां बाद में सैयद अबरार अली शाह साहब वरी साॻी पोज़ीशन हुई MP जी, साईं सरफराज़ हुसैन शाह साहब वरी खटियो बि हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी में। उन खां बाद में सैयद अबरार अली शाह साहब शमूलियत हासिल कई हुई। अॼु ॾींहं ताईं साईं अबरार अली शाह साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे ऐं तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे साईं जो, इन ॻाल्हि में को बि शक कोन्हे को। छाजे करे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी महबूब पार्टी त पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन अवामी जेका राय हुई उन ते मौजो फ़ैसिलो कंदड़ ई सियासी रहनुमा जी हिकु वॾी अकुलमंदी ऐं दानाई सम्झी वञे थी। अचूं था ज़ियाउल हसन लंजार साहब ॾे, त उन वक़्तु बि उन कारनि रेडियुनि खे ज़ाहिर कयो। हिन वक़्तु बि ज़ियाउल हसन लंजार साहब मां सम्झां थो त जेका बुर्दबारी ऐं जेका समझदारी कई आहे ऐं कंहिं बि माण्हू जे ख़िलाफ़ का बि इंतकामी कार्रवाई न कई आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन करे त पुलिस जे मार्फत या एजेंसियुनि जे मार्फत इहा शइ ज़ाहिर कंदो त कहिड़नि माण्हुनि जो हथु आहे ऐं कहिड़ा सियासी जेके आहिनि उहे इंतकामी जेके दुश्मन आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा, न बल्कि ज़ियाउल हसन लंजार साहब सां ज़ाती तौर ते। छाजे करे त पूरे ज़िले में पीपल्स पार्टी जी ॿियो को बि रहनुमा कोन्हे, को बि रहबर कोन्हे, न MP न MLA जंहिंजे बंगलनि ते को हमला थियनि या उन्हनि जे बंगलनि खे नुक़सान रसनि, बाहियूं ॾियनि। ज़ियाउल हसन लंजार साहब इहो 5 मिंटनि जे अंदरि ज़ियाउल हसन लंजार साहब हुकुम करे छॾियो त बाबा हिननि जे मथां फायरिंग कयो ऐं हिननि खे मारियो। ज़ियाउल हसन लंजार मां नथो सम्झां त कंहिं बि माण्हूअ खे तकलीफ़ ॾियण जे हवाले सां, कंहिं ग़रीब माण्हूअ खे या वोटर खे या उतां जे रहायशी खे, इहा हुनजी सोच जेतिरे क़दुरु मां सम्झां थो ऐं सुञाणां थो लंजार साहब खे, त कंहिं बि माण्हूअ खे ज़ाती तौर ते तकलीफ़ ॾियण जो आदी न आहे, न हुनजी का सोच आहे, न हुनखे को एतिरो टाइम आहे। लेकिन जेके वांदी सियासत कनि था, जेके वांदा आहिनि हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जिन खे लपेटे छॾियो आहे, उहे वांदा सियासतदान चाहिनि था त इलाइक़े जे अंदरि डफोड़ पैदा हुजे ऐं वांदकाईअ में कुझु पैसा ख़र्च करे ऐं ग़रीब माण्हुनि खे इस्तेमालु कंदड़ खे शर्म अचणु खपे त अहिड़ी गर्मीअ जे अंदरि उन ग़रीब माण्हुनि खे रोज़गार ॾियण जे बदिरां, उन्हनि माण्हुनि खे ज़कात ख़ैरात या उन का माली मदद करण जे बदिरां उन्हनि खे पैसा ॾेई करे रोडनि रस्तनि ते आणे करे
ऐं कंहिं शरीफ़ माण्हूअ जे घरनि जे मथां हमला करणु इहा कहिड़े क़िस्म जी इंसानियत या इख़लाक़ियात आहे। इन करे मां सभ खां पहिरीं त उहा मुज़मत कयां थो जेका उन्हनि मारवड़नि ते जेका मोरे जे पुरअमन जदोजहद या धाणे जे हवाले सां जिन ते पुलिस कई आहे उहा मुज़मत कजे थी। पुलिस जे अहिड़े अमल खे बि ग़लति तसवर कजे थो ऐं ग़लति आहे। लेकिन मां हिते मोरे शहर जे सभिनी रहवासियुनि खे नड़ी गुज़ारिश कयां थो त ज़ियाल सन लंजार कॾहिं बि तव्हांखे नुक़सान न रसाईंदो। ज़ियाल सन लंजार कॾहिं बि तव्हांखे तकलीफ़ न ॾींदो जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे। मां हुनखे ज़ाती तौर ते तमामु घणो सुञाणा थो। हू तमामु दोस्त नवाज़ मोहबत ॾींदड़, जेकॾहिं तव्हां सां हू गॾु आहे मुलाक़ात आहे तव्हांखे हू सुञाणे थो। जेकॾहिं तव्हां हुनखे सुञाणियो नथा तव्हां सां हुनजी मुलाक़ात न आहे त कंहिंजे बि चवण ते महिरबानी करे न लॻो। लोकलिटी जे हवाले सां सियासत पंहिंजी जॻह ते, बाक़ी हिकिड़ी ज़ातियात जे हवाले सां ज़ाती तौर ते शख़्सियत जे हवाले सां तव्हांखे ज़िक्र कयां थो। अहिड़े तरीक़े सां जतोई साहिबान जिन खे सुञाणंदा हुआ, जिन सां हुनजी दोस्तियूं तालुकात हुआ, उन्हनि खे हू ज़रूरु इज़त ऐं मान ॾींदा हुआ, इन ॻाल्हि में को शक कोन्हे। अहिड़े तरीक़े सां मोरे में वरी तव्हांखे हिकु अहिड़ी शख़्सियत मिली आहे जेका कॾहिं बि तव्हांखे मुहबत खां सवाइ कॾहिं बि तव्हांखे को नतीजो उनजो न निकिरंदो। मुहबत, प्यार ऐं ख़ुलूस, हमदर्दी ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांखे हीउ शख़्स नज़र ईंदो ऐं तव्हांखे हिकु भेरो जॾहिं तव्हां हुन सां मुलाक़ात कंदो ज़रूरु तव्हां हुनखे बार बार मिलण जे लाइ ज़रूरु तव्हांजी दिलि चवंदी। ऐं अहिड़े अमलनि में कंहिंजे बि चवण ते न लॻो। कंहिंजे घर ते चढ़ाई करणु या कंहिं ते गोली हलाइणु या कंहिं ते लठबाज़ी करणु, पुलिस हुजे, तव्हां असां ग़रीब मारवाड़ा हुजूं या ज़ियाल सन लंजार साहिबु हुजे या जेका ज़ियाल सन लंजार साहिब जे बंगलनि जे मथां जेके चौकी ॾियनि था उन्हनि खे बि इहो रोकियो वञे त अहिड़े क़िस्म जी हरकतुनि सां थींदो कुझु कोन, नफ़रत वधंदी। ऐं मां नथो सम्झां त ज़ियाल सन लंजार हुनखे चयो हूंदो त को फायरिंग कयो, लेकिन जेतिरे क़दुरु मां कानून जे हैसियत सां सम्झां थो त डिफेंसिव मूड जॾहिं थींदो आहे, माण्हू घर ते चढ़ाई कंदा आहिनि, हमला कंदा आहिनि, त ज़रूरु मोर्चे वारो माण्हू ठका कंदो, फायरिंग कंदो, अहिड़े तरीक़े सां पंहिंजो पाण खे बचाईंदो त जीअं नुक़सानु न थिए, घर में अंदरि दाख़िल न थिए। घर में अंदरि दाख़िल थियणु, कंहिंजे घर खे नुक़सानु रसाइणु, कंहिंजे घर खे दीवारनि खे किराइणु का सुठो अमल कोन्हे को। छाजे करे त हीउ जेको इशू आहे कैनालनि जो या चोलिस्तान जो या कारपोरेट फार्मिंग जो या पाकिस्तान या सिंध जो, इहे बका जो इशू आहे। इहो इन नंढड़नि नंढड़नि हरकतुनि सां को मसइलो हल कोन थींदो। या ज़ियाल सन लंजार साहिब जे हथ में आहे, चओ बि था पाण त हीउ बाबा वॾो अमल आहे, वॾनि माण्हुनि जो कमु आहे, त पोइ ज़ियाल सन लंजार साहिब तव्हां असां वांगुरु ग़रीब इंसान आहे, ग़रीब सियासी कारकुन आहे ऐं ग़रीब घराणे सां तालुक रखे थो। इन करे ज़ातियात खां हटी करे जेकॾहिं इख़लाक़ियात ऐं प्यार मुहबत सां जेकॾहिं असां सोचूं, थोरो थधे दिमाग़ सां सोचूं त असांखे उन ई शहर में रहणो आहे, मोरे में ई रहणो आहे। ऐं सॼो ज़िलो नौशहर फिरोज सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थो त जहिड़े तरीक़े सां ॿियनि ख़ानदानी या क़बीलाई मसइलनि खे तव्हां हल कयो था, ज़िले नौशहर फिरोज सां मुखातिब थियां थो त अहिड़े तरीक़े सां हिननि नंढनि नंढनि मसइलनि खे तव्हां थोरो गौर फ़िक्र कयो ऐं हल करण जी कोशिशि कयो त हीअ रोडनि रस्तनि जी सियासत जेका आहे इहा भली हुजणु खपे। रोड रस्ते ते निकिरो ऐं उन सां हलंदा हलो। रोड रस्ते खे शाहराह खे बंदि करणु तमामु ग़लति अमल आहे। कंहिंजी कंहिंजी एम्बुलेंस गुज़रे या कंहिंजो को बीमार माण्हू हुजे, उनखे कम से कम माण्हू रस्तो ॾिए, उनखे ट्रैक ॾिए त उहो कम से कम वञे, पंहिंजे माॻ ते पहुचे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां ज़िंदगी पंहिंजी गुज़ारींदासीं या अहिड़े तरीक़े सां असां कारवाइनि में मुलस रहंदासीं त शायदि असांखां आहिस्ता आहिस्ता आवाम भाॻी थी वेंदो। त तव्हां असां सभु मुस्लमान आहियूं ऐं पाण में भाइर आहियूं। जेकॾहिं असां प्यार ऐं मुहबत सां हिक ॿिए सां रहंदासीं, प्यार ऐं मुहबत सां हिक ॿिए जे मसइलनि खे वेही करे सुलझाईंदासीं त इहो बहितर अमल